सूबाई वजीर सैयद नासिर हुसैन शाह चयो आहे त वफ़ाक़ी सरकार जी टैक्स वसूलियन में नाकामी सबब सूबन के माली नुक़सान थियो आहे। वफ़ाक़ी वजीर सिंध में ज़हर उगाचे रहिया आहिनि। हैरान आहियूं त शहबाज़ गिल जहिड़ा वांदा माण्हू बि गवर्नर हाउस में वेही सिंध हुकूमत के गारियूं पिया ॾियनि। इतलात खाते जे सूबाई वजीर सैयद नासिर हुसैन शाह वज़ीर आज़म जे ख़ासि मुआविन शहबाज़ गिल जे बयान ते रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो त गवर्नर सिंध पाण नांगा पर्बत घुमी रहियो आहे ऐं गवर्नर हाउस के ज़हरीले नांगनि हवाले करे छॾियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर सिंध में ज़हर उगाचे रहिया आहिनि, जंहिं ते असीं बि ख़ामोश नथा वेही सघूं। सूबाई वज़ीर जो वधीक चवणु हो त सिंध हुकूमत टैक्स वसूलियन जो घणो हदफ़ हासिल करे चुकी आहे। वफ़ाक़ जे टैक्स वसूलियन में नाकामी सबब समूरनि सूबनि खे माली नुक़सान पहुतो आहे। पीटीआई हुकूमत ज़राअत ऐं सनत समेत हर शोबे खे तबाह करे छॾियो आहे। हुन जो चवणु हो त पीपुल्स पार्टी हुकूमत जी कारकर्दगी आहे जो हर नंढे इलेक्शन में पीपुल्स पार्टी कामयाबी हासिल करे थी। पीटीआई जी कारकर्दगी इहा आहे जो अवाम उन्हनि जे नुमाइंदनि खे पंहिंजनि ई तकनि में हाराए रद्द करे छॾियो आहे। तहरीक इंसाफ़ जी हुकूमत अवाम जी ख़िदमत करण बदिरां मुख़ालफ़नि खे निशानो बणाइण में वक़्तु ज़ाया करे रही आहे। नासिर हुसैन शाह चयो त पीटीआई वाहिद हुकूमत आहे जंहिं जे अंदरि ई तोड़ फोड़ जो आवाज़ अची रहियो आहे। जीअं ई इलेक्शन वेझो ईंदी त शहबाज़ गिल जहिड़ा माण्हू मुल्क छॾे फ़रार थी वेंदा। शहबाज़ गिल बिलावल भुट्टो ख़िलाफ़ ॻाल्हाए पंहिंजो सियासी कद बुत वधाइण जी कोशिश करे रहियो आहे।